الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر إلى الذين قيل لهم كفوا أيديكم وأقيموا الصلاة وآتوا الزكاة فلما كتب عليهم القتال إذا فريق منهم يخشون الناس كخشية الله أو أشد خشية وقالوا ربنا لم كتبت علينا القتال لولا أخرتنا إلى أجل قريب قل متاع الدنيا قليل والآخرة خير لمن اتقى ولا تظلمون فتيلا أينما تكونوا يدرككم الموت ولو كنتم في بروج مشيدة وإن تصبهم حسنة يقولوا هذه من عند الله وإن تصبهم سيئة يقولوا هذه من عندك قل كل من عند الله فما لهؤلاء القوم لا يكادون يفقهون حديثا ما أصابك من حسنة فمن الله وما أصابك من سيئة فمن نفسك وأرسلناك للناس رسولا وكفى بالله شهيدا من يطع الرسول فقد أطاع الله ومن تولى فما أرسلناك عليهم حفيظا ويقولون طاعة فإذا برزوا من عندك بيت طائفة منهم غير الذي تقول والله يكتب ما يبيتون فأعرض عنهم وتوكل على الله وكفى بالله وكيلا أفلا يتدبرون القرآن ولو كان من عند غير الله لوجدوا فيه اختلافا كثيرا وإذا جاءهم أمر من الأمن أو الخوف عذاؤوا به ولو ردوا إلى الرسول وإلى أولي الأمر منهم لعلمه الذين يستنبطونه منهم ولولا فضل الله عليكم ورحمته لاتبعتم الشيطان إلا قليلا فقاتل في سبيل الله لا تكلف إلا نفسك وحرض المؤمنين عسى الله أن يكف بأس الذين كفروا والله أشد بأسا وأشد تنكيلا من يشفع شفاعة حسنة يكن له نصيب منها ومن يشفع شفاعة سيئة يكن له كفل منها وكان الله على كل شيء مقيتا وإذا حييتم بتحية فحيوا بأحسن منها أو ردوها إن الله كان على كل شيء حسيبا الله لا إله إلا هو ليجمعنكم إلى يوم القيامة لا ريب فيه ومن أصدق من الله حديثا صدق الله العظيم चाने ॾिठो तूं उन्हनि माण्हुनि जे तरफ़ जो चए वे इन्हनि जे लाइ रोकियो तव्हां पंहिंजे हथनि खे ऐं क़ाइमु कयो तव्हां निमाज़ ऐं ॾियो ज़कात पोइ जॾहिं फ़र्ज़ कयो वियो इन्हनि ते क़िताल अचानक हिकिड़ो टोलो इन्हनि मां डिॼनि पिया माण्हुनि खां मिसाल अलाह खां डिॼण जे या वधीक डिॼण ऐं चयूं त रब असांजा छो फ़र्ज़ु कयो आहे तूं असांजे मथां क़िताल जेकॾहिं ढर ॾिया तूं असांखे वक़्तु वेझे ताईं चओ त दुनिया जो सामान थोरो आहे ऐं आख़िरत भली आहे उन माण्हू जे लाइ जेको तक़वा इख़्तियार कई ऐं न ज़ुल्म कया वेंदो तव्हां खखड़ी जे परदे जे बराबरि जिथे बि हुजो तव्हां पहुचंदी तव्हांखे मौत खणी जो हुजो कोटनि मज़बूतनि में ऐं जेकॾहिं पहुचे थी इन्हनि खे काई चङाई चवनि था हीअ अलाह जे तरफ़ां आहे ऐं जेकॾहिं पहुचे थी इन्हनि खे का बुराई का तकलीफ़ चवनि था हीअ तुंहिंजे तरफ़ां आहे चओ त समूरो अलाह जे तरफ़ां आहे पोइ चाहे हिन क़ौम जे लाइ या इन्हनि माण्हुनि जे लाइ जो नाहे क़रीब जो सम्झनि का ॻाल्हि जेको कुझु पहुतो तोखे कंहिं बि चङाई खां पोइ अलाह जे तरफ़ां आहे ऐं जेको कुझु पहुतो तोखे कंहिं बि तकलीफ़ खां
पोइ तुंहिंजे नफ़्स जे तरफ़ां आहे ऐं मोकिलियोसीं असां तोखे माण्हुनि जे लाइ रसूल बणाए करे ऐं काफ़ी आहे अल्लाह ताला हाज़िर ऐं मौजूदु हुजण जे एतबार सां। जेको माण्हू फर्मा बरदारी कंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पोइ बेशक फर्मा बरदारी कई अल्लाह जी, ऐं जेको फिरंदो पोइ न मोकिलियोसीं असां तोखे इन्हनि ते निगाहबान। ऐं चवनि था फर्मा बरदारी, पोइ जॾहिं निकिरनि था तो वटूं त राति जो मशवरा कनि था, राति जो सलाहूं करे थो हिकिड़ो टोलो हिकिड़ी जमात इन्हनि मां सवाइ उनजे जेको चवें थो तूं। अल्लाह ताला लिखे थो जेको राति जो सलाहूं कनि था पोइ मुंहुं मोड़ तूं इन्हनि खां ऐं भरवसो कर अल्लाह ताला ते ऐं काफ़ी आहे अल्लाह ताला कारसाज़। छा पोइ नथा सोचनि क़ुर में जेकॾहिं हुजे हा अल्लाह जे ग़ैर वटूं त लहन आहे इन में इख़्तिलाफ़ घणो। ऐं जॾहिं अचे थो इन्हनि वटि को मामिलो अमुन खां या ख़ौफ़ खां त पखेड़नि था इन्हीअ खे, ऐं जेकॾहिं मोटाइनि हा इन्हीअ खे काश खे मोटाइनि हा इहे इन्हीअ खे रसूल जे तरफ़ ऐं इख़्तियार वारनि जे तरफ़ इन्हनि खां त ॼाणे वठनि हा इन्हीअ खे उहे माण्हू जो इस्तिंबात कनि था इन्हीअ खे इन्हनि मंझां। जेकॾहिं न हुजे हा महिरबानी अल्लाह ताला जी तव्हां ते रहमत उन्ही जी त ताबेदारी कयो आहे तव्हां शैतान जी मगर थोरड़ा। पोइ क़िताल कर तूं अल्लाह जे रस्ते में, नथो तकलीफ़ ॾिनो वञे मगर ला तुकल्लिफ़ इल्ला नफ़्सक, न त तो तकलीफ़ ॾिनो वञे मगर तुंहिंजे नफ़्स खे या पंहिंजे नफ़्स खे। ऐं शौक़ु ॾियार तूं मोमिननि खे, क़रीब आहे अल्लाह ताला जो रोके उन्हनि माण्हुनि जे जंग खे जिन कुफ़ुर कयो। अल्लाह ताला वधीक ज़ोर आहे जंग जे एतबार सां ऐं वधीक ज़ोर आहे सज़ा ॾियण जे एतबार सां। जेको माण्हू सिफ़ारिश कंदो सिफ़ारिश करणु सुहिणी त हूंदो इन्हीअ जे लाइ हिसो इन्हीअ खां, ऐं जेको सिफ़ारिश कंदो सिफ़ारिश बुरी त हूंदो इन्हीअ जे लाइ भाङो इन्हीअ खां। अल्लाह ताला हर शइ ते निगाहबान आहे, हर शइ ते अल्लाह ताला निगाहबान आहे। जॾहिं सलाम कया था वञो तव्हां, खीकारिया था वञो तव्हां खां खीकार सां, पोइ खीकार जो जवाबु ॾियो तव्हां वधीक सुहिणो इन्हीअ खां या मोटायो तव्हां इन्हीअ खे। बेशक अल्लाह ताला हर शइ जो हिसाब कंदड़ आहे। अल्लाह आहे, नाहे कोई बि इलाह मगर इहो आहे। ज़रूरु ज़रूरु गॾु कंदो तव्हांखे क़यामत जे ॾींहुं जो नाहे शक इन्हीअ में। ऐं केरु माण्हू वधीक सचो आहे अल्लाह खां ॻाल्हियुनि जे एतबार सां, केरु वधीक सचो आहे अल्लाह खां हदीस ऐं ॻाल्हि जे एतबार सां। सूरत निसा जो 10 रुकू, 5 सिपारे जो 7 रुकू, आयत नंबर 76 खां आयत नंबर 87 ताईं मुकम्मल सॼो रुकू तिलावत कयोसीं। ऐं इन्हनि आयात जो इख़्तिसार सां तफ़सीर पेश करण जे लाइ तफ़सीर पेश कजे थो जलालैन तां जेको लिखियलु आहे अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जो, ऐं इंतिहाई मुख़्तसर तफ़सीर आहे। जेकॾहिं तफ़सील सां ॻाल्हाइबो त तफ़सीर रुकू तमामु डिघो आहे ऐं वक़्तु मुख़्तसर आहे, इन जे करे इख़्तिसार सां पहिरीं जेका आयत असां तिलावत कईसीं उन आयत जो शान नुज़ूल इहो आहे कि जॾहिं मक्कतुल मुकर्रमा में हिजरत खां पहिरियों कुझु सहाबा जी जमात जिन में हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ, मिक़दाद बिन अल-अस्वद, क़ुदामा बिन मज़ऊन, साद बिन अबी वक्कास रिज़वानुल्लाह अलैहिम, इन्हनि खे जॾहिं मुशरिकी ईज़ाईंदा हुआ हिजरत खां पहिरियों मके में तकलीफ़ हूंदी हुई, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में अची अर्ज़ु कंदा हुआ साईं असांखे क़िताल जी इजाज़त ॾियो, असांखे लड़ाई जी इजाज़त ॾियो। पोइ साईं जन फरमाईंदा अञा ताईं मूंखे इहो हुकुम न थियो आहे, तंहिंजे करे तव्हां निमाज़ पढ़ो, ज़कात अदा कयो। पोइ जॾहिं इहे सहाबी सगोरा मदीनतुल मुनव्वरा में हिजरत करे आया, पोइ अल्लाह ताला जिहाद फ़र्ज़ कयो। पोइ उते वरी अमुन जी सूरत हाल हुई, सहाबी सगोरा अमुन ऐं राहत वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा। पोइ जॾहिं उते जिहाद फ़र्ज़ थियो त कुझु उन्हनि में तबई हिकिड़ी सुस्ती पैदा थी पई। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त हाणे हिकिड़ी जमात ईअं पई डिॼे
जीअं अलाह साईं खां ड्रिजबो आहे वधीक अञा उन खां बि अञा वधीक पिया ड्रिजनि त काश के हाणे असांखे किताल जी नौबत न अचे। पोइ अलाह साईं खे अर्ज़ु कनि पिया रब साईं किताल छो फ़र्ज़ु कई, अञा कुझु वक़्त ताईं पोइ ते करे हा। अलाह ताला फरमायो त दुनिया जी हयाती थोरा ॾींहं आहे ऐं आख़िरत भली अथव। अलाह जे तरफ़ां तव्हां ते खखड़ी जे मथां जेको परदो हूंदो आहे एतिरो बि ज़ुल्म न थींदो। पोइ अलाह ताला फरमाए ठीकु आहे, जेकॾहिं जिहाद खे तव्हां छॾियो था ऐं छा तव्हां मौत खां बची वेंदव? जिहाद माण्हू इन जे करे नथो करे त मतां क़तल थी वञा, मतां शहीद थी वञा। मौत तव्हांखे कोन छॾींदी, मौत त हर हाल में अचणी आहे। लोहनि कोटनि में हुजो, मज़बूत कोटनि में हुजो, उते बि मौत अची तव्हांखे पहुचंदी। मौत त छॾींदी कोन। जहाज में बि मौत ईंदी, बिस्तरे ते बि मौत ईंदी, ईअं बि मौत ईंदी। तंहिंजे करे आख़िर ड्रिजणो छाजो, अलाह जो हुकुम थी वञे त तव्हांखे किताल में निकिरी पवणो आहे। पर जेकॾहिं इहे यहूदी, हाणे जेका ॿी आयत आहे उन में यहूदी चवनि तुसिबुहुम हसनतुन, यहूदियुनि खे का चङाई पहुचंदी हुई, कुशादगी रिज़्क़ में, रोज़ी में, सिहत में, पोइ चवंदा त अलाह जे तरफ़ां आहे। पर जेकॾहिं इन्हनि खे का ॾुकर, का मुसीबत, का तकलीफ़ थींदी हुई त पोइ चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हे तुंहिंजे करे आहे। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा में हिजरत करे आया त इन खां पहिरियों जेके यहूद मदीने में रहंदा हुआ, पोइ उते कुशादगी वग़ैरह घणी हूंदी। पोइ जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा में आया, उन खां पोइ थोरी बि जेकॾहिं फ़सुलुनि में खोट ईंदी त यहूदी फ़ौरन ईअं चवंदा हुआ त हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उनजे सहाबा जे करे असांखे तकलीफ़ आई आहे। पोइ अलाह ताला इहा आयत नाज़िल फरमाई त इहा जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे कोन्हे, ऐं इहा जेको आहे तव्हांजे पंहिंजे हथनि जी कमाई आहे। सभु कुझु अलाह जे तरफ़ां आहे। तक़दीर भली या बुरी, आज़माइश या इम्तिहान, सभु कुझु अलाह ताला जे तरफ़ां आहे। मुस्लमान खे त एतिरो हदीस पाक में ईंदो आहे, जेकॾहिं उनखे का तकलीफ़ थी पहुचे, थक थो थिए, कंडो थो लॻे त अलाह ताला उन जा गुनाह उन सां माफ़ु कंदो आहे, उन जा गुनाह छाणींदो आहे। उन खां बाद वारी आयत में अलाह ताला फरमाए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे रसूल करे मोकिलियो आहे। जेको अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदो पोइ उन अलाह जी इताअत कई। जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत खां मुंहुं मोड़ींदो पोइ जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम इहो आहे त तूं इन्हनि ते निगाहबान न आहे। इहो बि वरी यहूदिन, नसारनि, मुनाफ़िकीन, मुशरिकनि इहो चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त जेको मुंहिंजी इताअत कंदो ॼण उन अलाह जी इताअत कई। इहो ईअं आहे जीअं ईसा अलैहिस्सलाम रब हुजण जी दावा कई हुई ऐं पंहिंजो पाण खे रब चवंदो हो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौबा नऊज़ बिल्लाह ईअं पाण खे रब सॾाइणु चाहे थो। हालांकि ईसा अलैहिस्सलाम बि कोन चयो हो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कोन चयो, फ़क़ति इहा इन्हनि जी इल्ज़ाम बाज़ी हुई। पोइ अलाह ताला इहे आयतूं नाज़िल फरमायूं त इन्हनि मुनाफ़िक़नि जो इहो किरदारु आहे, इन्हनि यहूदियुनि जो, इहे नसारनि जूं इहे ॻाल्हियूं आहिनि। मुनाफ़िक़नि जी अलाह ताला ॻाल्हि बयानु कई त जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हूंदा आहिनि पोइ साईं जन खे चवंदा आहिनि ताअतुन, असां तुंहिंजा फर्मा बरदार आहियूं, साईं तव्हांजो हुकुम आहे। पोइ जॾहिं निकिरी वेंदा आहिनि राति जो वञी सलाहूं कंदा आहिनि, पोइ सलाहूं जेका हुते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी जा वाइदा करे आया, राति जो वेही करे मीटिंगूं करे सलाहूं करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जे ख़िलाफ़ वञी मशवरा कंदा आहिनि। पोइ अलाह ताला फरमाए जेके कुझु मशवरा कनि था मां इहे सभु कुझु लिखां थो, पर तूं इन्हनि खां मुंहुं मोड़े छॾ, अलाह ताला ते भरोसो कर, अलाह ताला ई काफ़ी आहे। अलाह से क़ुर शरीफ़ जे बारे में फरमायो त क़ुर में सोच वीचार नथा कनि। जेकॾहिं अलाह जे ग़ैर वटि हुजे हा त इन में त इख़्तिलाफ़ हुजे हा, का माण्हुनि जो लिखियलु हुजे हा, का क़ौम जो लिखियलु हुजे हा त इन में इख़्तिलाफ़ हुजे हा। हिन क़ुर में कोई बि इख़्तिलाफ़ कोन्हे को। बाक़ी जॾहिं इन्हनि वटि को मामिलो ईंदो हो मुनाफ़िक़नि वटि, पोइ अमुन जो हुजे या ख़ौफ़ जो हुजे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मुजाहिदीन खे, सहाबा खे, सराया खे मोकिलींदा हुआ जिहादनि ते, जंगनि ते, पोइ का ख़बर ईंदी उतां फतह जी या का बि ख़बर ईंदी, मुनाफ़िक़ खणी हुनखे इशाअत कंदा हुआ, प्रोपेगंडा कंदा हुआ, वायरल कंदा हुआ त अलाह ताला इहा आयत नाज़िल फरमाई। इहो सिर्फ़ु इन जे करे कंदा त जीअं मोमिननि में हिकिड़ी ख़ौफ़ जी कैफ़ियत पैदा थिए ऐं उहे सुस्त थियनि ऐं उन्हनि में ड्रिज ऐं भउ थिए। अॼुकल्ह जीअं मीडिया जो ग़लति इस्तेमालु ईअं सम्झो त उन ज़माने में अहिड़े क़िस्म जी प्रोपेगंडा कंदा हुआ, ग़लति इस्तेमालु, ग़लति ख़बरूं
पोइ अलाह ताला फरमाए जॾहिं हिननि वटि का ख़बर अचे थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची पेश कनि, साईं जन खां तस्दीक कनि ऐं अहले इल्म वटि खणी अचनि, उन्हनि खां तस्दीक कनि त जिन खे मसाइल जो दर्क आहे, जिन खे ख़बर आहे, जिन जे रसाई में आई आहे त उहो उन्हनि खे ॿुधाए सघंदा। अलाह साईं फरमाए जेकॾहिं अलाह जी तव्हां ते महिरबानी इस्लाम जे ज़रिए सां न हुजे हा ऐं क़ुर जे ज़रिए सां रहमत न हुजे हा, तव्हां त शैतान जे कढ लॻी पवंदा मगर थोरा बची सघंदा। उन खां बाद वारी आयत में अलाह ताला फरमाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जे रस्ते में लड़ाई कर, ला तुकल्लिफ इल्ला नफ्सक, तूं पंहिंजे नफ़्स जो मुकल्लफ़ आहीं। इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर खां वापसि आया, पोइ वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू सुफ़ियान सां ईंदड़ वक़्त में वाइदो फरमायो त फलाणे वक़्त में तव्हां असां ज़ुल्क़ादा जे महीने में फलाणी जॻह ते हमराउल असद में असां मिलंदासीं। पोइ अञा बदर मां मोटिया, सहाबा सॻोरा ज़ख़्मी हुया, थकल टुटल हुया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो त असांखे वरी हलणो आहे। कुझु उन्हनि में सुस्ती जो पैदा थी पई, पोइ अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह सां हुकुम फरमायो त तूं पंहिंजो पाण अकेलो ई हली पो, क़ातिल फी सबीलिल्लाह, तूं पंहिंजो पाण अकेलो हली पो। ऐं पोइ उन मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां 70 सहाबी सॻोरा मक़ाम हमराउल असद ताईं गॾिजी विया ऐं जेको मदीनतुल मुनव्वरा खां 8 मैलनि जे मुफ़ासिले ते आहे ज़ुल्क़ाद जे महीने में। अलाह ताला फरमाए मोमिननि खे शौक़ु ॾियार, जिहाद जो शौक़ु ॾियारिन, रग़बत ॾियारिन ऐं अलाह ताला जंग में बि काफ़िरनि खां ॾाढो आहे ऐं सज़ा ॾियण में बि, अज़ाब करण में बि ॾाढो आहे। आख़िरी आयतुनि जे तरफ़ अलाह ताला फरमाए जेको माण्हू को चङी सिफ़ारिश कंदो, शरीयत जे मुआफ़िक़ सिफ़ारिश कंदो, भली ऐं चङी सिफ़ारिश में जो इन खे सवाबु मिलंदो, अजुर मिलंदो। कंहिंजे लाइ सुठी सिफ़ारिश कई, नेकी जी सिफ़ारिश कई, हाणे इन खे सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं का माण्हू जे लाइ बुरी सिफ़ारिश कई, ख़िलाफ़ शरीयत सिफ़ारिश कई, त हाणे इन मां गुनाह मिलंदो। अलाह ताला हर शइ ते हिसाब किताब रखंदड़ आहे, हर शइ खे ॾिसंदड़ आहे, हर शइ अलाह जे इल्म में आहे। आख़िरी आयत में अलाह साईं फरमाए जॾहिं तव्हांखे कोई सलाम थो करे, अस्सलामु अलैकुम थो चवे, त पोइ तव्हां ते ज़रूरी आहे त उन खां वधाए तव्हां उनजो जवाबु ॾियो, वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जेकॾहिं वधाए नथा ॾियो, कम अज़ कम जेतिरो उन तव्हांखे सलाम चयो आहे अस्सलामु अलैकुम, त वालेकुम अस्सलाम तव्हां उनखे ज़रूरु चओ। पर जेकॾहिं तव्हां वधाए ॾींदो त पोइ इहो तव्हांजे लाइ वधीक भलो आहे ऐं तव्हांखे इन जो सवाबु मिलंदो पियो। अलाह साईं जी ज़ात मौजूदु आहे, हर वक़्तु मौजूदु आहे। ला इलाह, कोई बि इलाह कोन्हे इल्ला हू, मगर अलाह आहे। अलाह साईं तव्हां समूरनि खे क़यामत जे ॾींहुं गॾु कंदो, उहो क़यामत जो ॾींहुं जंहिंमें कोई बि शक कोन्हे को। ऐं अलाह खां वधीक कंहिंजी ॻाल्हि सची थी सघे थी। क़ुर अलाह जी ॻाल्हि आहे, क़ुर अलाह जो कलाम आहे, क़ुर खां वधीक कंहिंजी बि ॻाल्हि सची नथी थी सघे। तेसि ताईं रुकू पूरो थियो, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त आईंदा रुकू वरी सुभाणे तिलावत कजे। अल्लाह ताला असांखे क़ुर मजीद ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।